आरिफ हबीब ग्रुप 135 अरब रुपयनि में क़ौमी एयरलाइन PIA ख़रीद करे वरिती। आरिफ हबीब तरफ़ां PIA में रोज़गार ऐं जहाज़नि जो अंग वधाइण जो ऐलान। संदसि चवण आहे त अलहमदुलिल्लाह पाकिस्तान जी सोबत थी आहे। PIA खे ख़ानगाइण सां सीड़पकारी में इज़ाफ़ो थींदो। हू एयरलाइन जे जहाज़नि जो अंग 18 मां वधाए 65 कंदा। वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद अली जो चवण आहे त PIA खे ख़ानगाइण जो मक़सदु इदारो विकिरो करणु न पर पंहिंजे पेरनि ते बीहारणु आहे। हुकूमत चाहे थी त क़ौमी एयरलाइन खे माज़ी वांगुरु बहितर बणाए वञे। PIA खे ख़ानगाइण लाइ आरिफ हबीब ग्रुप पहिरियों वाक 115 अरब लकी कंसोर्शियम 101 अरब ऐं एयर ब्लू 26.5 करोड़ ॾिनो। ॿी वाक में आरिफ हबीब सभिनी खां वधीक 135 अरब रुपयनि जी ॿोली लॻाए इदारो ख़रीद कयो। लकी कंसोर्शियम 134 अरब रुपयनि जी ॿोली सां ॿिए नंबर ते रहियो। फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त जदीद दौर में गैर यकीनी सूरतहाल सबबि वाज़े ऐं वक़्तायता फ़ैसिला तमामु घणो अहम आहिनि। क़ौमी ताक़त जे समूरनि अंसरनि में भाईचारो ऐं मल्टी डोमेन जी तयारी अंटर आहे। दुश्मन घरू कमज़ोरनि मां फ़ाइदो हासिल करण लाइ गैर रिवायती तरीक़ा इस्तेमाल करे रहिया आहिनि। मुस्तक़बिल जा ख़तरा रिवायती न पर अण सिधे नमूने मुंझल ऐं प्रॉक्सी ज़रिए साम्हूं अची रहिया आहिनि। फील्ड मार्शल आसिम मुनीर तरफ़ां नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी इस्लामाबाद जो दौरो। क़ौमी सलामती जे चैलेंजनि ते ब्रीफिंग। बरतानवी मैगज़ीन चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर खे घण रोकी परॾेही पॉलिसी जो माहिर करार ॾेई छॾियो। फाइनेंशियल टाइम्स जो चवण आहे त आसिम मुनीर तब्दील थींदड़ आलमी निज़ाम में सभ खां मज़बूत स्ट्रेटेजिक अॻवान बणिजी उभरियो आहे। तब्दील थींदड़ आलमी सियासत मिडिल पावर्स लाइ नओं पर ॾुखियो दौर खोले छॾियो आहे। सिंध सरकार तरफ़ां धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन वधीक तेज़ करण जो ऐलान। सूबाई घर वज़ीर जासिर लंजार जो चवण आहे त कचे में ऑपरेशन दौरान केतिरा ई धाड़ेल मारिजी विया आहिनि। मारिजी वियल ॾोहारनि वटां जदीद हथियार पिणु हथ कया विया आहिनि। हू ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई वधीक तेज़ कंदा। कराची में गैर रजिस्टर्ड ट्रालरनि खे ज़ब्त कयो वेंदो। कराची शहर में 400 ट्रैफिक सिग्नल्स जी ज़रूरत आहे। साधन कपिड़नि में हथियार खणी घुमंदड़ माण्हुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन थींदो। सिंध ऐं पंजाब दंग खां पोइ रोहनती में ऑपरेशन दौरान ॿ धाड़ेल इसाक शहर ऐं अबरू शहर मारिजी विया। कराची कचे में ऑपरेशन खां पोइ शहर ऐं इंढर टोले रोहनती जे कचे में पनाह वरिती त पुलिस बि ऑपरेशन जो दाइरो वधाए छॾियो। पुलिस जो चवण आहे त रोहनती में ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान ॿ धाड़ेल मारिजी विया आहिनि। धाड़ेलनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। खैरपुर जे कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन में हिकु धाड़ेल मारिजी वियो। लाड़काणे रोड तां पंजाब खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोचनि मां फुलट कंदड़ धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन। मारिजी वियल धाड़ेल जी जावेद उर्फ़ शौबान नारे जो तौरु सुञाणप। SSP समीउल्लाह सुमरो जो चवण आहे त मारिजी वियल धाड़ेल ते पुलिस मुक़ाबलनि जा केस दाख़िल आहिनि। वधीक रिकॉर्ड हथ कयो पियो वञे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर तहरीक इंसाफ़ खे ॻाल्हियुनि जी मशरूत आच। संदसि चवण आहे त जेकॾहिं तहरीक इंसाफ़ संजीदा आहे त हुकूमत बि ॻाल्हियुनि लाइ बाज़ाब्ता तयारु आहे। गैर क़ानूनी मुतालबनि ऐं ब्लैकमेलिंग सां के बि ॻाल्हियूं मुमकिन न आहिनि। कंदकोट मां पुलिसरार नमूने गुम थियल पीउ पुट बेदर्दी सां क़तल। हथियारबंदनि आरिफ ऐं संदसि पुट अशरफ गोलो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। वाक़िए सबबि इलाइक़े में दहका। कोट डीजी भरिसां पुराणे तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग। माउ धीउ क़तल, पीउ ऐं ॿी धीउ ज़ख़्मी। हथियारबंदनि फ़हमीदा ऐं संदसि धीउ राबिया खे क़तल करे छॾियो। लाड़काणे में गैस सिलेंडर धमाके जे नतीजे में ज़ख़्मी थियल वधीक हिकु औरत फ़ौत। फ़ौतियुनि जो अंग पंच थी वियो। लोहर कॉलोनी वासी कोमल पठान कराची अस्पताल में दम धणी हवाले कयो। सिंध में उरड़ीअ जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। खोरवा वेझो उरड़ीअ विघे वधीक ॿ ॿाड़ा ॻोठ कुंडो शेख में 4 वरनि जे असलम ऐं 5 वरनि जी शाज़िया मोज़ी मर्ज़ सबबि दम धणी हवाले कयो।
सिहत खाते उरड़ीअ जो मर्ज़ पकड़ण जो को बि नोटिस न वरितो। डी प्ले पुलिस सां मुक़ाबलो ॼाणाए मारियल पॉलेट रमज़ान खोसो केस में पुलिस कतई चालान पेश न करे सघी। अदालत तरफ़ां कतई चालान पेश करण लाइ पुलिस खे 14 ॾींहनि जी मोहलत। अवामी दबाव खां पोइ वकील वसंत हरी जवाबदार धुर जी पैरवी तां हथ खणी वियो। वारसनि तरफ़ां वाक़े में मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो। ऐं दौड़ वेझो मेराण हाईवे ते वैन ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर, बाड़ी समेत 4 मुसाफ़िर फोत, 10 ज़ख़्मी। हादसे खां पोइ फोतनि जा मढ़ ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।